बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर कैंडिडेट्स, अस्सलाम वालेकुम। उम्मीद त सभई खैरियत सां हूंदो। सिधी ग्रामर जे हवाले सां ज़मीर जा क़िस्म जे हवाले सां ऐं ज़मीर जे हवाले सां असांजो इन खां अॻु में बि हिकिड़ो वीडियो ज़मीर जो हिकिड़ो क़िस्म ज़मीर ख़ालिस जे हवाले सां जेको शेयर थियल आहे सभिनी दोस्तनि सां, सभिनी कैंडिडेट सां। बाक़ी ज़मीर जा जेके ॿिया क़िस्म हुया उन्हनि जे हवाले सां अॼु जो आहे पंहिंजो वीडियो ऐं लेक्चर। सो हाणे ज़मीर ख़ालिस खां पोइ असां ज़मीर इशारो लिखियो आहे। ज़मीर इशारो छा चइबो आहे, ठीकु आहे। इहो ज़मीर जो हिकिड़ो क़िस्म आहे। अहिड़ा ज़मीर जेके ॿियनि शयुनि ॾांहुं इशारो कनि, ठीकु आहे। माना अहिड़ा ज़मीर हुजनि जेके ॿियनि शयुनि ॾांहुं इशारो कनि, माना अहिड़ा लफ़्ज़ हुजनि जेके असां इस्म जे बदिरां उन्हनि जा नाला न वठूं, उन्हनि ॾे इशारो कयूं। जीअं सपोज़ कर हीअ, हीअ, जो, उहा, इहा वग़ैरह, इहे सभु ज़मीर इशारो जे अंदरि अचनि था। मिसाल तौरु हीअ केरु आहे, जो सपोज़ कयो उहा केरु आहे, इहा, ठीकु आहे, इहा मुंहिंजी भेण आहे। दैट मीन्स इहा जी जॻह ते नालो न इस्तेमालु कयो आहे, ठीकु आहे। त माना इहे सभु शयूं कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदियूं, ज़मीर इशारो जे अंदरि इस्तेमालु थींदियूं। हाणे ज़मीर इशारो जा ॿ क़िस्म आहिनि। ज़मीर इशारो जा घणा क़िस्म आहिनि? ॿ क़िस्म आहिनि। ज़मीर इशारे जा ॿ क़िस्म आहिनि। हाणे ज़मीर इशारो क़रीब आहे, ज़मीर इशारो बईद आहे। क़रीब माना वेझे जे लाइ, ठीकु आहे, बईद परे जे लाइ। क़रीब जी माने आहे वेझो, बईद माने परे। त ज़मीर इशारो क़रीब छा आहे? ज़मीर इशारो क़रीब अहिड़ा ज़मीर जेके इस्मनि ॾांहुं इशारो कनि वेझनि इस्मनि जे लाइ, ठीकु आहे। हाणे बईद माने अहिड़ा ज़मीर जेके इस्मनि ॾांहुं, पर कहिड़नि इस्मनि ॾांहुं? वेझनि इस्मनि ॾांहुं इशारो कनि, जेके सपोज़ करो उन्हनि ॾांहुं, ठीकु आहे जी। हीअ, हीअ, जो, जी, माना वेझा जेके आहिनि उन्हनि जे लाइ इशारो कनि, त उन्हनि खे छा चइबो? ज़मीर इशारो क़रीब चइबो। ज़मीर इशारो बईद छा आहे? अहिड़ा ज़मीर जेके परे वारनि शयुनि ॾांहुं इशारो कनि, ठीकु आहे, उन्हनि खे असां बईद चवंदासीं। ज़मीर इशारो बईद। बईद जी माने छा आहे? दूर या परियां या परे। मिसाल तौरु हू, इहा, हूअ, इहो, इहे वग़ैरह वग़ैरह, इहे सभु ज़मीर इशारो बईद में अचनि था। तंहिंखां पोइ असांजो ॿियो क़िस्म आहे हिन जो ज़मीर जो, ज़मीर मुश्तरक। हाणे ज़मीर मुश्तरक जी माने छा आहे? ज़मीर मुश्तरक लफ़्ज़ जी माने आहे शरीक थियल। छा माने आहे? शरीक थियल। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले जे फ़ाइल या मफ़ूल, सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि। माना अहिड़ा ज़मीर हुजनि जेके जुमिले में फ़ाइल ऐं मफ़ूल ॿिन्ही सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि। सपोज़ मिसाल तौरु पाण, ख़ुदि, पिंड वग़ैरह। कीअं? हाउ, सपोज़ कयो बख़्तावर पाण खे बचायो। हाणे ॾिसो, बख़्तावर फ़ाइल, पाण खे बचायो, मफ़ूल कहिड़ा? या पाण खे बचायो। बचायो छा आहे? फ़इल आहे। त माना पाण छा आहे? बख़्तावर पाण खे बचायो, पाण हिते मुश्तरक आहे। तव्हां पाण में ठही वञो त बहितरु आहे। पाण छा आहे? हिते ज़मीर मुश्तरक आहे। पंहिंजो कमु ईंदो, धारियूं न ईंदो, पंहिंजो मीन्स छा आहे? ज़मीर मुश्तरक आहे। नेक्स्ट आहे ज़मीर इस्तिफ़ाम। हाणे ज़मीर इस्तिफ़ाम छा आहे? इस्तिफ़ाम लफ़्ज़ जी माने आहे सवालु पुछणु। इस्तिफ़ाम माने सवालु पुछणु, माने सिंपल आहे सफ़ा। माना अहिड़ा ज़मीर जेके सवालु पुछण जे कमु अचनि। तव्हां जेके क्वेश्चन कंदा आहियो उनजे लास्ट में क्वेश्चन मार्क्स ॾींदा आहियो, पर जेके सवाल जे लाइ वर्ड इस्तेमालु कंदा आहियो उन्हनि खे असां छा चवंदा आहियूं? केरु, कहिड़ो, कुॼाड़ो, छो, छा लाइ, कंहिं वग़ैरह वग़ैरह। इहे सभु छा आहिनि? ज़मीर इस्तिफ़ाम जे अंदरि अचनि था। सपोज़ कयो जीअं तव्हां केरु आहियो, इहे किताब कहिड़ा आहिनि, ठीकु आहे, कुॼाड़ो थो चवईं, हिन जो कमु कहिड़ो आहे। त इहे सभु केरु, कुॼाड़ो, कहिड़ा, कहिड़ो, इन टाइप जो कोई बि सुवालु अचे थो, इहे अचनि था ज़मीर, उन्हनि खे इस्तिफ़ाम चइबो, ठीकु आहे। नेक्स्ट आहे ज़मीर जवाब मौसूल, ठीकु आहे। ज़मीर जवाब मौसूल छा आहे? अहिड़ा ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में अचनि ऐं जुमिले खे ॻंढीनि। हाणे ॾिसो, ज़मीर मौसूल जे जवाब में अची ऐं उन्हनि खे ॻंढीनि, ठीकु आहे। हाणे सौ जी मिसाल तौरु सौ, सा, सी, तंहिं, तिन वग़ैरह वग़ैरह, ठीकु आहे। जो ॿिए लाइ खॾु खोटींदो सो पाण खॾ में किरंदो, सो पाण खॾ में किरंदो। जेको तव्हां किताब ॾिनो सो गुम थी वियो, जेको तव्हां किताब ॾिनो सो गुम थी वियो। त माना हिते सौ जो मक़सदु छा आहे? त इहे छा आहिनि? ज़मीर जवाब मौसूल आहिनि। त इन्हनि खे असां छा चवंदा आहियूं? ज़मीर जवाब मौसूल चवंदासीं। उहो छा आहे? नेक्स्ट कहिड़ो क़िस्म आहे? उहो आहे ज़मीर मुबहम।
मुबहम जे हवाले सां क्वेश्चन जाम ईंदा आहिनि असांजे जीअं CPSC जे हवाले सां अची सघनि था। त मुबहम लफ़्ज़ की माना छा आहे, लिकियल या ॻुझो, माना अहिड़ा ज़मीर जे विच में जेके लिकियल हुजनि, जेके इसम जे बदिरां कमु अचनि पर लिकियल हुजनि। सपोज़ कयो कीअं, अहिड़ा ज़मीर जेके लिकियल इसमनि जे बदिरां कमु अचनि था। मिसाल तौरु को, का, की, कंहिं, किन वग़ैरह वग़ैरह जेके बि अचनि था उन्हनि खे असां ज़मीर मुबहम चवंदासीं। त हाणे सपोज़ कयो मुंहिंजो मोबाइल को खणी वियो, हाणे ख़बर न आहे को जो मक़सदु छा आहे, लिकियल आहे, केरु ख़बर ई न आहे असांखे। को चवे थो त असलम ॻाइणो आहे, को चवे थो ख़बर न आहे, प्रॉपर हिकिड़ी असांखे ख़बर न आहे को अलाए केरु आहे, अलाए कंहिंजे बारे में चवे थो। हिन गिलास में कुझु हूंदो माना अलाए छा हूंदो, पाणी हूंदो, ॿियो कुझु हूंदो, बोतल हूंदी, छा हूंदो। काल क्लास में का छोकिरी हुई, उनजो मक़सदु न आहे अलाए केॾी का छोकिरी हुई। त माना जेके लिकियल जेके न हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में जेके हूंदा आहिनि, चवंदा आहिनि ज़ाहिर कनि था या उनजे बदिरां कमु अचनि था, उन्हनि खे असां ज़मीर मुबहम चवंदासीं। नेक्स्ट आहे ज़मीर मौसूल जी माना आहे विसाल या मिलाप, माना अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में साॻी फ़ैल जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाइनि ऐं हिकु कनि। सपोज़ कयो की जो, जा, जी, जिन, जंहिं, जेके, जेका, जेको वग़ैरह वग़ैरह अचनि था, त उन्हनि खे असां छा चवंदासीं, ज़मीर मौसूल चवंदासीं। हाणे ॾिसो, नंगर पार्कर हिकु टकरी आहे जेका कारूंझर नाले सां सॾिजे थी। नंगर पार्कर हिकु टकरी आहे जेका, हाणे ॾिसो हिन ॿिनि शयुनि खे पाण में ॾिसो ॻंढीनि था, ॾिसो ॿिनि भाङनि खे पाण में मिलाइनि हिकु कनि, हिन ॿिन्ही खे ॻंढे करे हिन ॿिन्ही शयुनि खे पाण में जेका ॻंढे थो। नंगर में काफ़ी टकरियूं आहिनि जिन जे विच में किथे अच्छा केतिरनि ई हंधनि वारी आहे, ठीकु आहे। नंगर में हाणे केतिरियूं टकरियूं आहिनि जिन जे विच में केतिरनि ई हंधनि ते वारी आहिनि। ॿिन्ही शयुनि खे पाण में जिन जो कमु कहिड़ो आहे, ॻंढे थो, पाण में मिलाए थो। उते वारीअ सां गॾु पथर आहिनि जिन मां के रोही त के कारा आहिनि। हाणे इन्हनि खे बि जेको केरु मिलाए थो, इहो मिलाए थो असांजो केरु, जिन मिलाए थो। त डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको असांजो टॉपिक हुयो, ज़मीर जा जेके क़िस्म रहियल हुया उन्हनि जे हवाले सां एक्सप्लेनेशन हुई, उन्हनि जे हवाले सां असांजो टॉपिक हुयो। त उमेद ज़मीर सॼो हाणे असांजो कंप्लीट थी चुको आहे। त जंहिं बि अॻियो वीडियो न ॾिठो हुजे त उहो ज़मीर ख़ालिस जे हवाले सां बिल्कुलु हिकिड़ो मीनिंगफुल जेको वीडियो आहे उहो शेयर करे छॾियो आहे असां हिन खां अॻु में पंहिंजे साॻी क़ीमत नाले सां यूट्यूब चैनल ते। त जेके बि दोस्त तयारी कनि पिया था एंड तयारी हले पई जंहिंजी, उहो दोस्तनि सां शेयर कनि हिननि शयुनि खे ऐं ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाइनि ऐं असांजी सपोर्ट कनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।